अस्सलाम वालेकुम, कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि आहियो, ठीकु ठाक आहियो, तबियत सही आहे? SPSC तरफ़ां सिंधी लेक्चरार जे इंटरव्यू में जेके सवाल पुछा वञनि था उहे सवालनि जो सिलसिलो असांजो हिते हली रहियो हुयो। उन सिलसिले में हिकिड़े जीअं मूंखे सोशल मीडिया ते इहे इंटरव्यू जा सवाल रिसीव थियनि पिया, मां उन्हनि खे हिकिड़ी पंहिंजे सीक्वेंस वाइज़ हिते तव्हां सां गॾु शेयर करे रहियो आहियां। विच में काफ़ी डेज़ जो हिकिड़ो गैप अची वियो, कुझु ज़रूरी मसरूफ़ियात जी जे करे मां उन सिलसिले खे 2-3 ॾींहंनि जे लाइ उनखे कुझु वक़्त जे लाइ हिकिड़ो ब्रेक अची वियो उन ते। बहरहाल शुरू कयूं था। इंटरव्यू नंबर उन सिलसिले जो अॼु 13 आहे, जेको कंडक्ट कयो वियो आहे ख़ालिद लगारी साहिब खां। इन कैंडिडेट जो नालो आहे, मुंहिंजो बहितरीनु दोस्त आहे ऐं रब साईं खां दुआ आहे त ख़ालिद लगारी साहिब जन खे हिन इंटरव्यू में अल्लाह ताला कामयाबी अता करे। शुरू कयूं था। जेके सवाल पुछा विया उहे मां तव्हांजे आॾो हिते बयानु कयां थो। पहिरियां त सवाल कयो वियो त MA सिंधी जा सब्जेक्ट ॿुधायो। पुछा कई वई MA सिंधी जेका तव्हां कई आहे उन जा सब्जेक्ट कहिड़ा कहिड़ा आहिनि। उनखां पोइ लिसानियात छा आहे। 3 नंबर ते सिंधी ॿोली जे बुनियाद जे नज़रियनि मां तव्हांखे कहिड़ो नज़रियो पसंदि आहे, यानी उन नज़रिए खे जेको आहे उहो बयानु कयो तव्हांजी पसंदि जो। उनखां पोइ सूतियात छा आहे ऐं सिंधी सूरत ख़ती किथां शुरू थी मतिलबु कहिड़े दौर खां, कॾहिं कहिड़े टाइम पीरियड खां सिंधी सूरत ख़ती जेका आहे उहा शुरू थी। ठीकु आहे। उनखां पोइ 6 नंबर ते ग़ज़ल ऐं क़सीदे में फ़र्क़ु ॿुधायो। 7 नंबर ते छा ग़ज़ल क़सीदे मां निकितो आहे, यानी ग़ज़ल ऐं क़सीदे ते बहस हलियो त उन मां ई सुवालु ठहियो त छा ग़ज़ल क़सीदे मां निकितो आहे। उनखां पोइ क़सीदे ऐं हमद में वरी फ़र्क़ जो लाइ पुछा कई वई त क़सीदे ऐं हमद में फ़र्क़ु ॿुधायो। 9 नंबर ते मनाजात छा आहे, उन जा मिसाल ॾियो। 10 नंबर ते लोक अदब छा आहे। 11 सुवाल क्लासिकल शाइरीअ जूं सिन्फ़ूं ॿुधायो। उनखां पोइ 12 नंबर ते सुवाल ॾह ऐं सिंगार में फ़र्क़ु ॿुधायो। 13 नंबर ॻुझारत ऐं परोली में फ़र्क़ु ॿुधायो। 14 नंबर ते ॾठ छा आहे। हाणे ॾिसो, इहे जेके ॾहस, सिंगार, ॻुझारत, परोली, ॾठ, इहे जेके बि आहिनि लोक अदब जूं सिन्फ़ूं आहिनि। अगरि तव्हां इंटरव्यू जी लाइ तयारी करे रहिया आहियो त इन लोक अदब जी सिन्फ़ुनि खे चङीअ तरह पढ़ो ऐं उन्हनि में जेके फ़र्क़ आहिनि उहे बि जेको आहे तव्हां नोट करे छॾियो। 15 नंबर ते सिंध जी अदबी तारीख़ किताब कंहिंजो लिखियलु आहे। 16 नंबर ते सिंधी नसर जी तारीख़ कंहिंजो लिखियलु आहे, किताब आहे कंहिंजो लिखियलु आहे। 17 ते गद्दार नाविल कंहिंजो लिखियलु आहे। 18 ते गद्दार नाविल जो तर्जुमो कंहिं कयो। त ही 18 सवाल जेके ख़ालिद लगारी साहिब जन खे जेके यादि हुया उन्हनि शेयर कया, जेके तव्हांजे आॾो पेश कयासीं। वीडियो ॾिसण जे लाइ तव्हांजी वॾी महिरबानी। थैंक यू सो मच। अल्लाह हाफ़िज़।